जेडी न्यूज़ के ताज़ा तरीन अपडेट से खबरन जो सिलसिलो जारी है। अपडेट कयूं पिया आवां के सेवण शरीफ खां, जिते असांजे रिपोर्टर फैसल शहजाद मुताबिक सिंध यूनाइटेड पार्टी सिटी सेवण यूनियन काउंसिल बाजार जे अॻुवाणनि जी सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे पर्सनल सेक्रेटरी सलीम बाजारी जे नाजाइज़नि खिलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस। अॼु असीं अवां दोस्तनि वटि या दाह खणी आया आहियूं त सीएम सिंध जे तक में एहतजाज करणु ॾोह बणिजी वियो आहे। अव्हांखे यादि हूंदो त सिंध यूनाइटेड पार्टी यूनियन काउंसिल बाजारा तरफ़ां 6 महीना अॻु में बाजारनि में कुझु मखसूस माण्हुनि जिन इलेक्शन में पीपल्स पार्टी खे वोट न कयो, उन्हनि मालनि खे सियासी बुनियादनि ते पाणीअ जी ओपिन लाइन न ॾिनी वई। उन ख़िलाफ़ु असांजो एहतजाज थियल हो, जंहिंमें हुननि पहिरीं असांखे थ्रेड करण जी कोशिशि कई। राति जो पुलिस जे ज़रिए बासर माण्हुनि जे ज़रिए उते असांजे दोस्तनि खे थ्रेड करण जी कोशिशि कई। सुबुह जो असां जीअं एहतजाज लाइ पहुतासीं त हुते पुलिस जी नफ़री बीहारे छॾी हुननि, जिन असां चकरियूं कयूं। उहे सभु शयूं ऑन द रिकॉर्ड मौजूदु आहिनि, पर असां सभु रुकावटूं तोड़े ऐं असां एहतजाज करण में कामयाबु वियासीं। असां सीएम सिंध खां इहो पुछणु घुरूं था तव्हांजे तवसुल सां त छा हिते पंहिंजे बुनियादी हक़नि जे लाइ एहतजाज करणु ॾोह आहे? छा जेकॾहिं कंहिंखे का तकलीफ़ पहुचे थी, उहा उनजी दाह खणी साफ़ जे आॾो शहर जे कंहिं चौक ते एहतजाज करे थो, छा उहो ॾोह आहे? जेकॾहिं तव्हांजी सरकार जे ख़िलाफ़ु, तव्हांजी नाअहलियुनि जे ख़िलाफ़ु, तव्हांजे करतूतनि जे ख़िलाफ़ु जेकॾहिं केरु एहतजाज करे थो, छा उहो ॾोह आहे? जेकॾहिं इहो ॾोह आहे त असां इहो बि अव्हांखे चिटनि ऐं वाज़े लफ़्ज़नि में ॿुधाए छॾियूं था त इहो ॾोह असां कंदा रहंदासीं। बाज़ारनि में SUP तरफ़ां पाणी जो ओपन लाइन लाइ एहतजाज कयो वियो, त उन खां पोइ जेको मुराद अली शाह जो पर्सनल सेक्रेटरी आहे सलीम बाजारी असांखे 6 महीननि खां अॻु मुंहिंजे अबूअ खे रिपोर्ट कराए सेक्रेटरी वटि मुकमल नथी सघे। उन दौरान पघार बंदि आहे ऐं उन में सॼे में कम में मुलविस सलीम बाजारी आहे, जेको वज़ीर आला जो पर्सनल सेक्रेटरी आहे। ऐं उहो हुनजो इन करे वठी आया छाकाणि त बाज़ारनि में गुज़िरियल इलेक्शन में जेको आहे SUP आहे घणे मक़दार में वोट खयां, उनजे बदिले में उहो SUP जे कारकुननि खे ऐं असांखे माना इंतकामी कार्रवाई वठी अबूअ जी पघार बंदि कराए उनखे टार्चर कयो। हाणे हैदराबाद ऐं कराची में एहतजाज रखियल आहिनि। जेकॾहिं इन अरसे जे दौरान हिननि पंहिंजूं इहे किरियल हरकतूं बंदि न कयूं, असांजे दोस्तनि सां जेके बेवाजिबियूं ऐं नाजाइज़ियूं कयूं, उन्हनि ते ज़ाब्तो न आंदो त असां 15 नवंबर खां बाद में पंहिंजी पुरअमन सियासी जदोजहद जे ज़रिए सियासी जदोजहद जो तयन कंदासीं ऐं असां पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे पार्टी वर्करनि खे, उतां जे माण्हुनि खे जिन असांखे वोट कयो आहे या जिन असांखे वोट न बि कयो आहे, जेके असां सां गॾु बीठल आहिनि या जिन सां जेके बुनियादी मसइला आहिनि, उन जे लाइ असां जदोजहद कंदा रहंदासीं। तफ़सील मूजिब सिंध यूनाइटेड पार्टी सिटी सेवण जे सदर मंसूर आज़ाद, यूनियन काउंसिल बाजार जे सदर लतीफ़ बुग्यो, शाहिद हाले पोटो सरफराज़ हाले पोटो बिलावल चन्ना चयो गुज़िरियल 6 महीननि खां सिंध यूनाइटेड पार्टी पारां बाजार जे मख़सूस मोहल्लनि खे पाणी जी ओपन लाइन न ॾियण ऐं पाणी जी हथरादू खोट ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो हो, जंहिं ॻाल्हि जो इंतकाम वठंदे सीएम सिंध जे पर्सनल सेक्रेटरी सलीम बाजारी UC बाजार जे सदर लतीफ़ बुग्यो मथां रिपोर्ट कराई ऐं 6 महीननि खां संदसि पघारूं पिणु बंदि कयूं वियूं आहिनि, जंहिं अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि जो वधीक चवणो त असां पुछणु घुरूं था त पंहिंजे बुनियादी हक़नि लाइ एहतजाज करणु ॾोह आहे? छा पंहिंजे माण्हुनि जे मफ़ाद जी ॻाल्हि ऐं बुनियादी ज़रूरतनि जो मुतालबो ॾोह आहे? जो सलीम बाजारी सियासी बदनीति जो मुज़ाहिरो कंदे सियासी इंतकामी कार्रवाइनि जी किरियल हरकत ते लही आयो आहे। हिननि जो वधीक चवणो त बाज़ार में सरकारी मशीनरी जो इस्तेमालु कंदे असांजे एहतजाज खे नाकाम करण जी कोशिशि कई वई, पर असां अवामी ताक़त सां भरपूर एहतजाज कराइण में कामयाबु थियासीं, जंहिंमें असांखे बाज़ार जी आवाम जो भरपूर साथ हासिल हो। जेकॾहिं मिसकिन माण्हुनि जे हक़नि जी ॻाल्हि करणु ॾोह आहे त असां इहो ॾोह बार बार कंदासीं। हिननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कंदे ऐं संदसि पर्सनल सेक्रेटरी सलीम बाजारी खे चिताओ ॾींदे चयो त फौरी तौर ते पार्टी अॻुवाननि खे नौकरी ते बहाल करे संदसि रहियल पघारियूं जारी कयूं वञनि। ॿी सूरत में 2 हफ़्तनि बाद सख़्त लाइ अमल जोड़े सिंध यूनाइटेड पार्टी पारां भरपूर एहतजाज जी तहरीक हलाई वेंदी। एचआरजेडीओ न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआरजेडीओ न्यूज़।